जेको करणो अथई वञी कर मां चवां हली वञे तो निकिरी तो हल मां चवां तो हले वञे ता अरे जेको करणो छी वञी कर हल उस्ताद हे हिया दे तू ते भी पण जा ते भी उस्ताद निया क्यों अरे जेको करणो छी वञी कर हल ता तो भञा न वरी पुठारा हल हे हथ ने जेके इन जे हथ के दिस मुल्क दुश्मन आयो ता ही आयो तुजा छोकरा बड़िया मुसा ही फलाना तीर मटी रे हो वो लठणे वो जाई न्याणे से कबा ना हेडो लगा हां न्याणा बख्शू हुनने कमदार अक के धक्काणी सुठो नाहे कयो बख्शू मां खामोश कोन वेंदो से मां हुनने खा इज्जत जो एड़ो पलांद कंदुस जो सजी गोठ जी वात में आंगुर अची विदियूं बख्शू मां खामोश कोन वेंदुस हुनने खा इज्जत जो एड़ो त पलांद वठंदुस जो सजे गोठ के वात में आंगुर अची विदियूं बख्शू मां खामोश कोन वेंदुस मां हुनने खा पंहिंजी इज्जत जो पलांद वठंदुस पलांद एड़ो पलांद वठंदुस जो सजे गोठ के आंगुरियूं वात में हूंदियूं आंगुरियूं ओके ओगला कमरा आखिर तो बढ़िया छो है ने केड़ी गाल ते आखिर बुधा सही जस्ट निंदो ना तवारी थुक लानत हुनन ते असर कोन कंदी हुनन के थुकू लानतू मां एड़ियूं हणंदुसि जो गोठ में कंधु खणी न घुमंदा तवारी थुकू लानतू हुनन के असर कोन कंदियूं मां हुनन के एड़ियूं थुकू लानतू हणंदुसि एड़ियूं थुकू लानतू हणंदुसि जो सजे गोठ में माण्हू के ॾस ॾींदा बुध हे जुमलो हिय दई हां तो यार थुकू लानतू हुनन के असर कोन कंदियूं मां हुनन के थुकू लानतू हणंदुसि जो असली सजे गोठ के ॾस ॾींदा चक्कर न चो एकड़ो चक्कर हां क्या तवारी थुकू लानतू हुनन के असर कोन कंदियूं मां हुनन के थुकू लानतू हणंदुसि मां पंफलिंग थिया वराई हां बुधा डाला हां तो यार थुकू लानतू हुनन ते असर कोन कंदियूं थुकू लानतू तो हुनन ते मां हणंदुसि जो असली सजे गोठ के ॾस बुधा बड़े बेड़ा न हां तो आरी थुकू लानतू हुनन ते असर न कंदियूं मां हुनन के थुकू लान हुनन मां अगोने यार अदा थोड़ो खामोशी मथे रे आवाज तो अचे मां हुनन के एड़ी थुकू लानतू हणंदुसि जो सजे गोठ के ॾस ॾींदा तो जो थुकू लानतू हुनन ते असर कोन कंदियूं हुनन के थुकू लानतू मां हणंदुसि मां एड़ी थुकू लानतू हणंदुसि जो सजे गोठ के ॾस ॾींदा ॾस सजो डी वतन था इनकलाबी नारा हणंदा ऐं गोठ वारन के वडेरे खिलाफ भरगलाईंदा सॼो ॾींहुं वतन था इनकलाबी नारा हणंदा ऐं वतन था ॻोठ वारनि खे वरी भोतार जे ख़िलाफ़ भड़काईंदा बख्शू तुवारा छोरा मुल्क दुश्मन आहिनि मुल्क खे टोड़ण जी कोशिश पिया कनि बख्शू तुवारा छोरा मुल्क जा दुश्मन आहिनि मुल्क जा दुश्मन ऐं माण्हुनि खे वरी मुल्क टोड़ण जूं सलाहूं ॾींदा था वतन सलाहूं हा आवाज़ की ॿाहिरि ओॾो आवाज़ नथो अचे जस्तो ॻाल्हाए थो तव्हां जहिड़ा फलाणा तीरा हे हो ईअं बाक़ाइदे वॾे करे हीअं थो करे हे थो करे चणे छा थो फलाणा तीर मटी रे हो कमदार बच्चू मूंखे 7 क़ुरान मथे ते खणाए ख़ुदा ॾिसे पियो पाणी जो बहानो आहे असुल मक़सद हुननि जो मुल्क टोड़ण आहे बख्शू मूंखे 7 क़ुरान मथे ते खणाए त इहो पाणीअ जो रुगो बहानो आहे बहानो असुल हुन जो मक़सद हे मुल्क टोड़णो आहे टोड़णो हा वरी वगला कमदार कुरान पाक तू कूड़ो आ हिया हूं हे हो कमदार बख्शू तुंजो वाह नाए तुंजो डो नाए जेड़ा कांव तेड़ा बच्चा अज तू भी मुखे मुल्क दुश्मन पयो लगी बख्शू तोड़े डो नाहे सियाण सच चयो आहे त जेड़ा कांव त तेड़ा बच्चा अज तुवारी गाल्हिन में भी मुखे मुल्क दुश्मनी नजर अची रही आहे मुल्क दुश्मनी हा इकड़ो हिया दे इतो न बोलिस अज तू भी मुखे मुल्क दुश्मन तो लगी थोड़ो तेज रे कम ईंदो ऐं हा अज मुखे तू भी मुल्क दुश्मन थो लगी मुल्क जो दुश्मन थो लगी लक्ष्मी बचनारी मूवमेंट थी वई हे हो सॼो थी वियो बख्शू मां तुंहिंजी लक्षण खां कोन थो ॾिजां इहो बि थी वियो पर वरी बि ॾे बख्शू मां तुंहिंजी हिन लक्षण खां कोन थो ॾिजां बख्शू मां तुंहिंजी हिन लक्षण खां कोन थो ॾिजां लठ हणी त ॾेखार ख़बर पवई
बख्शू तू मूंखे मारे सुठो नाहे कयो मुंहिंजो वेर कारीअर नांग वारो वेर अथई ॾिसजांइ मां तोसां कहिड़ो अशर थो कयां बख्शू हाणे ॿुध लठियूं हयूं अथई हा। थोरो मनायो बख्शू तो मूंखे मारे सुठो नाहे कयो मूंसां वेर बि कारीअर ते पेर अथई मां तोखे ॾिसी रहंदुसि मां तुंहिंजो कहिड़ो अशर थो कयां हा 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 बराबरि आहे मां जे थोरो ठां बख्शू तो मूंखे मारे सुठो नाहे कयो मुंहिंजो वेर कारीअर वारो वेर अथई ॾिसजांइ त मां तुंहिंजो कहिड़ो अशर थो कयां बख्शू तो मूंखे मारे सुठो नाहे कयो ॿुध थोरो थोरो माना मूवमेंट माना कोई तो मार खाधी आहे हा। बख्शू तो मूंखे मारे सुठो नाहे कयो मुंहिंजो वेर बि कारीअर वारो वेर अथई हा बस देख दे ॿुधाइजांइ बख्शू तो मूंखे मारे सुठो नाहे कयो मूंसां वेर कारीअर वारो वेर अथई वेर हा सही आहे कारीअर वारो वेर ॾिसजांइ त मां तुंहिंजो कहिड़ो अशर थो कयां ॾिसजांइ त मां तव्हांजो कहिड़ो अशर थो कयां ॾिसजांइ त मां तव्हांजो कहिड़ो होशियार थो कयां कहिड़ो होशियार थो कयां हा बसि हले अदा मां डिॼां थो तोखे त ख़बर आहे त असांजो भोतार हिन तरह जो MP आहे हुनजे ॿिनि लफ़्ज़नि चवण सां अलाए शामो छा न थी पवे हा हाणे होॾे अदा सरमद कमदार असांजे ख़िलाफ़ बाहि जा बबड़ ॿारिया आहिनि अदा सरमंद कमदार असांजे ख़िलाफ़ बाहि जा बबड़ ॿारिया आहिनि वॾेरे ओताक ते घुरायो आहे अदा सरमंद मूंखे डपु पियो थिए अदा सरमंद मूंखे त ॾाढो डपु पियो थिए वॾेरे मूंखे ओताक ते घुरायो आहे पहिरियों त इहो सौदा हा वॾेरे ओताक ते घुरायो आहे अदा सरमंद मूंखे त डपु पियो थिए वॾेरे मूंखे ओताक ते घुरायो आहे अदा सरमंद मूंखे त डपु पियो थिए हा बसि सोले में वठे तव्हां वञा थो वञा अहिड़ी अफारी वॾो कुटियो फींड भाग ख़राब निकितो आहे स्कूल में कमदार आयो हो ॾाढो ख़राब ॻाल्हाए वियो आहे सरमंद कल्ह रद्द अमल ॾाढो ख़राबु निकितो आहे कमदार कल्ह स्कूल आयो असली ॾाढा गुथा लफ़्ज़ ॻाल्हाया अथई ओके हो हा हा हल हो ॻाल्हाईंदो कीअं न ॻाल्हाईंदो असां बि हुनजे साह ते लत रखी आहे मास्तर अदा सरमंद कमदार असांजे ख़िलाफ़ बाहि जा बबड़ ॿारिया आहिनि अदा सरमंद कमदार असांजे ख़िलाफ़ बाहि जा बबड़ ॿारिया आहिनि वॾेरे ओताक ते घुरायो आहे अदा सरमंद मूंखे डपु पियो थिए हिकु त वॾेरे अॼु ओताक ते घुरायो आहे अदा सरमंद मूंखे त ॾाढो डपु पियो थिए त वॾेरो मुंहिंजी नौकिरी न विञाए वई हाणे तो गॾु ॾिजांइ त अदा सरमंद मूंखे डपु पियो थिए त वॾेरो मुंहिंजी नौकिरी न खसराए अदा सरमंद मूंखे ॾाढो डपु पियो थिए त किथे वॾेरो मुंहिंजी नौकिरी न ख़तमु कराए सही ओके थी वियो वरी हो ॻाल्हाए थो रोज़ी रिज़िक जो मालिक रब आहे फलाण तीर वरी मास्तर अदा मां डिॼां थो वॾेरो तरह जो MP आहे ॿिनि लफ़्ज़नि चोरण सां छा नथो थी सघे अदा मूंखे डपु पियो थिए तोखे त ख़बर आहे त वॾेरो असांजे तरह जो MP आहे किथे मुंहिंजी नौकिरी न ख़तमु कराए मास्तर यार सरमंद अलाए छो मुंहिंजी दिलि घबराए थी यार सरमंद अलाए छो मुंहिंजी दिलि ॾाढी घबराए थी तूं घबराए न मां अकेलो बाहि में सण तोखे न ॾींदुसि फलाणे तीर मास्तर पोइ अचु त हलूं देरि पई थिए त पोइ अचो त हलूं देरि पई थिए ऐं हलियो वञ अचु हा हा कुटियो अथई तोखे रत वारो ज़ख़्मी न आई सुका धक आहिनि हा ॻाल्हाई तो बि अचु क्रॉस करे बस थोरो हिकिड़ो सोलो सब ग़रीब खे कुझु त कमदार खे ऐं वॾो कुझु ऐं हिकिड़ो चकर हिते थोरो लुक ॼाणो हुजे अचनि हा 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 कीअं चइजांइ बख्शू तुम्हारे शोरन मूंखे वॾो कुटियो आहे विच शहर में अरे मूंसां ज़ुल्म कयो अथनि कुटे कुटे मुंहिंजा उज़बाई चाढ़े विधा अथनि अॼु मां दाह ॼां थो बख्शू मूंखे भाग में सां असांखे एॾो कुटियो अथनि छा कयां कुटियो अथनि ओ बख्शू न न न करो
ओ बख्शू फोकस स्टाइल ॻाल्हाईंदा अचो ॻाल्हाईंदा पाण में ॻाल्हाईंदा अचो थोरो हिकिड़ो अस्सलाम वालेकुम अकबर शाला काॾे भला इहो तकिड़ो तकिड़ो निकितो आहे अस्सलाम वालेकुम अकबर शाला काॾे भला इहो तकिड़ो तकिड़ो निकितो आहे सही आहे अकबर आख़िर में ठीकु आहे पोइ असां हलूं वराए ॾे पोइ हेॾे हलिया अचो ठीकु आहे पोइ असां हलूं ठीकु आहे हा ईअं अचो ईअं गॾु हलो ठीकु आहे पोइ असां हलूं था ठीकु अचो था हा अस्सलाम वालेकुम अकबर शाला तकिड़ो भला काॾे काॾे निकितो आहे ठीकु आहे पोइ चङो हाणे मां हलां थो वराए बि अस्सलाम वालेकुम अकबर शाला सलाम। काॾे भला इहो तकिड़ो तकिड़ो निकितो आहे हा सही आहे एंड मास्टर हिते ई पर लुक ॾिसो उहो अचे वेठो हा क्रॉस करे कॾहिं बि अदगी दी ठीकु आहे पोइ हाणे मां हलां थो ठीकु अचो आहे था सही आहे ओके हा 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 वरी हेॾे ॾिसो कैमरा पर हेॾे न ओ बख्शू बख्शू निभागा काथे मरी वे देर कई कमदार छा थियो थी काथे थो रेडियो करे हा सही हलिया 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 बे मिड वेठो लठ खणी जेको वेठे हा हिते ॾिस ॻाल्हाए थो हेॾे न त इहो कमर सॼे बख्शू सॼे ॻोठ खे ख़बर पइजी वई आहे तोखे न आहे ख़बर हे लुका मुंहिंजो हा बख्शू सॼे ॻोठ खे ख़बर पइजी वई आहे तोखे ख़बर न पई आहे ओके ओके ॿुध जुमिलो ओके दादा हा हा आयल को ॾिसो आयल को 11 तमाम ओके पक्का हा, सां बाबा। सेम नथो लॻे न हिन जो हुन जो न न न त होॾे वठूं ॻाल्हाए थो इहो न न हे भाई ॿुधे थो न हिन येस न आहे हा वरी हिनखे ॾिस तोखे ख़बर पइजी वई आहे तोखे न आहे ख़बर बख्शू सॼे ॻोठ खे ख़बर पइजी वई आहे ऐं तोखे ख़बर ई न पई आहे हो जे कमदार मां सॼो ॾींहुं बनी ते फिरण तीर मूंखे कहिड़ी ख़बर आहे कमदार बख्शू सच चवण जी सज़ा मिली आहे ॾाढ जे ज़ोर ते मुंहिंजो हद गुॾ मुंहिंजा भञी छॾिया अथऊं बख्शू सच चवण जी सज़ा मिली आहे असुल मुंहिंजा हद गुॾ भॼी विधा अथनि उज़बा पिया था सूर अथनि ईअं छिते कुते खे बि नाहे कुटबो जीअं मूंखे कुटियो अथनि बख्शू ईअं छिते कुते खे बि नाहे कुटबो जीअं मूंखे कुटियो अथनि हा मूंखे कुटियो अथनि हो जे कमदार आख़िर विड़िया केरु अथई तुवारो भाटियो सरमंद ऐं मास्तर ॻोठ में असली ड्रोड़ाए मारियो अथनि इहो तुहारो भाटियो सरमंद ऐं मास्तर मूंखे असुल सॼे ॻोठ में ड्रोड़ाए कुटियो अथनि पाण खे अलाए छा था सम्झनि पाण खे अलाए छा था सम्झनि हलो हिन वठे था अकबर आहे वठाण बीठो अथई पार्टी बराबरि ॿुधाए पार्टी मथां केनाल बाबत मीटिंग रखी आहे पार्टी सिंधु दरिया पार्टी सिंधु दरिया मथां केनालनि बाबति मीटिंग रखी आहे पार्टी पार्टी सिंधु पार्टी न चए न पार्टी पार्टी सिंधु दरिया मथां केनालनि ख़िलाफ़ मीटिंग रखी आहे हा ड्रुकाए भॼंदो अचु हा भॼंदो अचु तूं ॿुध हिकिड़ो मुंहिंजी बि ॾाढ़ी आहे जेकॾहिं मां बि तव्हांजूं ठोड़ियूं कराए न ॻोठ में न घुमायो न त मुंहिंजो नालो बि कमदार अकु न आहे सिंधु दरिया मथां केनालनि ख़िलाफ़ मीटिंग रखी आहे ओके ओके
बि पार्टी कयो पार्टी सिंधु दरिया मथां केनालनि खिलाफ़ मीटिंग रखी आहे। उन लाइ तूं ॾे पियो अचां अचु त हलूं। इन जे लाइ तोॾे पियो अचां अचु त हलूं। वरी ॾे इन लाइ तोॾे पियो अचां। इन जे लाइ तोॾे पियो अचां। मूंखे त चुप करणु ॾे। कयो इन जे लाइ तोॾे पियो अचां अचु त गॾिजी हलूं। हा मास्टर ॻाल्हाए थो अदा अकबर कल्ह जेको शितगिरी स्कूल में ऑफिसर था अचनि हुनजी इंक्वायरी लाइ मुंहिंजो हुजणु लाज़मी आहे प्लान पोइ ठीकु आहे त पोइ मां हलां थो। पोइ ठीकु आहे चङो मां हाणे हलां थो। हाणे न असां हलूं था। तव्हांखे पढ़ाए थो जी चवे थो लड़ाईंदड़ कोई बि न भरबो। ओए कंदर ओए बच्चा ओए पाड़े बच्चा हां इल्जाम मत होने तू दी जा बचा ना हां असा दे दो हां किटी में असा दे दो हां असा दे दो हां हल बस क्यों ॾिसो था अरे इल्जाम मगरा है पो हां हां बेगुनाह तो परा घर साणे हां इते कोई की सकरा अड़े कोई की सकरा कोई की सकर कोई की सकर कर अगना का पैसा मार दे हां अरे की सुन कर अब आप यो नारा बदल दे अरे कर की सुन चवा जमीन से नको कसा अगना का वो किने इल्जाम हर दे हां हाणे ने बारे ते हलिया वे वठराय तो जुमला वने जुमला वठराय आते उत कमदार उत कमदार उत आते वे अचो हेरे चो हाणे हेरे चो हुन जुमला वठा अचो हेरे चो अदा अकबर खेर ता है भला यो तकड़ो काडो पे वनी काॾे पियो हां वरी देस अदा अकबर खेर ता है भला यो तकड़ो काडे पे वने अदा अकबर वाह जो हला पर अज स्कूल में अरे कमदार मां चवाए तो नक्कू जमीन से रगड़ अगना का को कीते भी बेगुनाह इल्जाम न दे अदा अकबर खेर ता है भला यो तकड़ा काडे पे वनो हाँ हुन गलायो फलाणे तीर पार्टी मीटिंग अदा अकबर वाह जो हला पर अज स्कूल में ऑफिसर पया अचन अदा अकबर वाह जो हला पर अज स्कूल में ऑफिसर पे अचन जेका स्कूल जी शित किरी ऐं शागिर्द मुआ उन जी इंक्वायरी कंदा जेका न या स्कूल जी छत किरी हुई उन में जेके शागिर्द मुआ हुआ उन जी इन्वेस्ट उन जी हाँ थोड़ो जुमला थोड़ा सुना निकल ठीकु आहे पोइ चङो असां हलूं पिया। हुनखे ॾे न हुनखे इशारो ॾेई निकितो अचो ठीकु आहे पोइ चङो असां हाणे हलूं था अचो था मथे ॾिसो भाउ जेका न स्कूल जी छत किरी हुई उन में जेके शागिर्द शहीद थिया हुआ उन जी अॼु इन्वेस्ट इन हुनखे इंक्वायरी कंदा हा उन जी अॼु इंक्वायरी थींदी मुंडा को दे न अदा अकबर जेका न स्कूल जी छत किरी हुई उन में जेके शागिर्द शहीद थिया हुआ अॼु उन्हनि जी इंक्वायरी आहे ऐं मुंहिंजो उते हुजणु लाज़मी आहे हाँ इतो अलग दे ना हाणे ऐं मुंहिंजो स्कूल में हुजण लाज़मी आहे ऐं मुंहिंजो स्कूल में हुजणु लाज़मी आहे ठीकु आहे चई करे ॾे अचां ठीकु आहे पर पोइ चश्मो पाए छो न चश्मो पाए लो ठीक ठीकु आहे अदा वरा दे मूंखे न केर तो बेगुनाह पराया घर त साड़े हाँ अॼु न छॾींदो कमदार जो तोहफा के मेरे वठ नहीं लठियूं बि थी वयूं न अस्सलाम वालेकुम अॼु असांजो इहो टॉपिक आहे सिंध ते ऐं सिंधु दरिया ते जीअं त असांजी इहा सिंध सदियुनि खां वठी हले पई पहिरीं हूंदी सिंध हिंद 1947 में ही असांजो पाकिस्तान आज़ाद थियो पोइ उते हिंदुस्तान अलॻि थी वियो पाकिस्तान असांजो अलॻि थी वियो इन खां बावजूद त असांजी सिंध में हर शइ असां वटि आहे कोयलो असां वटि पाणी असां वटि दरिया असां वटि समुंड असां वटि पोर्ट असां वटि गैस असां वटि कोयलो असां वटि कानून बि असां वटि पर पोइ बि असांखे काई बि शइ हासिल नथी थिए
असांजे मथां वफ़ाक़ वारनि जो हमेशह ज़ुल्म रहियो आहे ऐं जेसि ताईं असां सभई नंढा वॾा शागिर्द जेके बि आहियूं सभु असां सभु गॾिजी इहो कमु कंदासीं त असां सिंध बचाए सघंदासीं। असां वटि हिन महिल कुझु बि न बचियो आहे सवाइ सिंधु दरिया ते। अॼु असांजे सिंधु दरिया ते घाड़ो लॻी रहियो आहे। हू जेके वफ़ाक़ वारा आहिनि असांजे सिंधु दरिया मां शकिलाल कढी रहिया आहिनि ऐं उहे असांखे कतई मंज़ूर न आहिनि। इहो ई मां चवंदुमि असां नंढो हुजे वॾो हुजे असां सभिनी जो जियाको पाणी आहे ऐं असांजे पाणीअ जे ज़रिए भॼंदो अॼु स्पीड में भॼंदो अचे न। हा उही आई आहे हिकिड़ी बियर बि ॾे। जीअं त असांजी सिंध आहे पीली हूंदी हिंद ऐं सिंध 1947 में असांजो पाकिस्तान आज़ादु थियो पोइ असां वटि 4 सूबा ठहिया पंजाब बलोचिस्तान सरहद ऐं सिंध ऐं इन चइनी सूबनि मां वाहिद सूबो असांजो सिंध आहे जेको पूरे पाकिस्तान खे हलाए थो ऐं असां वटि गैस बि असां वटि कोयलो असां वटि बिजली असां वटि पाणी असां वटि पोर्ट असां वटि कारूजर असां वटि हर शइ असां वटि आहे पर पोइ बि हर शइ ते धाड़ो धारिया था हणनि ही वफ़ाक़ असांजी सिंध मां हर शइ लुटे वई आहे। आख़िर में इहो ई असां वटि वञी बचियो आहे सिंधु दरिया जेको अॼु सिंधु दरिया ते बि धाड़ो हणी रहिया आहिनि। हू जेके वफ़ाक़ार आहिनि असांजे सिंधु दरिया मां शकिनाल कढनि था जेके असांखे कतई नामंज़ूर आहिनि छो जो पाणीअ सां ई जियाको आहे। जेकॾहिं दरिया में पाणी हूंदो आहे त असांजी सिंध समूरी सरसब्ज़ थी वेंदी आहे। असां वटि हर शइ जी पैदावार आहे बाग़ असां वटि ज़मीनूं असां वटि हर शइ असां वटि आहे पर पोइ बि असांजे मथां उक्तियूं सुक्तियूं टैक्सियूं हणी असां वटि पोर्ट असां वटि आहे असां वटि हर का शइ अचे थी पोइ उहा वञी वफ़ाक़ वटि पुॼे थी वफ़ाक़ वरी वापसी करे वरी असां वटि थो अची ॾे छो जो असां वटि माना टैक्स त हुजण ई न खपे उन बावजूद बि असां 20-20, 25-25, 30-30% हर हिकु शइ ते टैक्स भरियूं था। अॼु असांजे सिंधु दरिया ते धाड़ो थो लॻे ऐं असां जो सभिनी जो इहो ई फर्ज़ु आहे त असां सभई हिकु थी हिकु आवाज़ थी करे हिन सिंधु दरिया ते जेको धाड़ो थो लॻे उन जे ख़िलाफ़ आवाज़ उथारींदासीं। पंहिंजा हक़ हाणे असां वठंदासीं। असां वटि 75 सालनि खां वठी असांजी सिंध में जेको बि ज़ुल्म थियो आहे उहो थी वियो आहे पर हाणे असांखां बर्दाश्त जी ॻाल्हि न आहे असांखां बर्दाश्त बि न थींदो त हाणे असां वधीक इहे जेके बि आहिनि इहे वफ़ाक़ जूं असांजे मथां जेके सख़्तियूं ज़ुल्म आहिनि उहे असां बर्दाश्त न कंदासीं। मूंखे हाणे नारो मारंदुमि उन नारे जो जवाबु ॾिजो पंजाब तोसां सिंधूअ ते धाड़ो केनाल समूरा सिंधूअ ते धाड़ो कर किसू गैरत बेगुनाह इल्ज़ाम थो हणी घणी थी अथसि गैरत हूंदसि त ॿीहर न कंदो वञो ख़बर पवंदो ठीकु आहे अचो हिकिड़ी अञा आख़िरी ॾे हेॾा एली मूं तौबा कई ओ मुंहिंजो नंढनि वॾनि में तौबा कई मां बि कुझु न कंदुमि कुझु न कंदुमि तौबा कई मां तौबा कई मां तौबा कई मां कीसी कई मां तौबा कई हाणे ॿुधो हाणे हलिया विया पंजाब तोसां साम्राज्य तोसां सिंधूअ ते धाड़ो केनाल समूरा पंजाब तवाई बि थोड़ो हेठो तो मथे ईंदे हा कयो हिकिड़ो वठूं था हिकिड़ो ॾेई मुंहिंजी बि ॾाढी आहे केरु आहे इहो ऑपरेशन ओके मां चवां थो कमु था न नकु पंहिंजो ज़मीन सां रगड़े अॻियां खां पोइ किथे बि बेगुनाह इल्ज़ाम न हणंदे तौबा कई कर ख़बर
कुछ हिन जे दिमाग़ में कामरेटी वारी हवा निकती या न? मञे थो या न? भाई एतिरो आहे हा। बस वरा थो चवां क्यों कर ख़बर आहे हिन जे दिमाग़ में या कामरेटी वारी हवा निकती या न? हा ॿियो छा आहे? मञे थो या न? मञे हा उहो चयो आहे हुन में बि चवांसि थो वरी बि चवांसि ॿियो ॿुधाए हेठियों ॿियो ॿुधाए वॾो ॿियो त कर ख़बर आहे हिन कुझु पासियो जा न? सोलो थी वियो हुनजो हलो हल मुंहिंजो क्यों भली तव्हां हा कुल मञे त अदब चरा दादा चई वेंदो हिकिड़ी सिट ते चवरायूंसीं एॾा जस्टर लॻंदा आहे माण्हुनि जा भली तव्हां ज़ुल्म जी इंतिहा कयो सिंध जे सपूतनि खे मुल्क जो दुश्मन बणायो भली तव्हां ज़ुल्म जी इंतिहा कयो अॻिते सिंध जो सपूत अरे न ॻाल्हाए सिंध जे सपूतनि खे मुल्क जो दुश्मन बणायो बणाए मारियो भली तव्हां ज़ुल्म जी इंतिहा कयो सिंध जे सपूतनि खे ज़ुल्म जी इंतिहा बणायो मुल्क जो दुश्मन बणायो। मुल्क जो दुश्मन बणाए मारियो भली तव्हां ज़ुल्म जी इंतिहा कयो सिंध जे सपूतनि खे मुल्क जो दुश्मन बणाए मारियो सिंध जे दुश्मननि खे सिंध जे सपूतनि खे सिंध जे मुल्क जो सपूतनि खे। दुश्मन बणाए मारियो इहो अदद आहे इतो चओ सिंध जे सपूतनि खे मुल्क जो दुश्मन बणाए मारियो भली तव्हां ज़ुल्म जी इंतिहा कयो सिंध जे सपूतनि खे ज़ुल्म जे निशाने ते इतो चओ मुल्क जा दुश्मन बणाए मारियो मुल्क जो दुश्मन बणायो मुल्क दुश्मन बणाए मारियो मुल्क दुश्मन बणाए मारियो कन खोले ॿुधो असांखे हिन धरतीअ जा वारिस आहियूं कन खोले ॿुधो असां हिन धरतीअ जा वारिस आहियूं दहशतगर्द न कन खोले ॿुधो असां हिन धरतीअ जा वारिस आहियूं दुश्मन न न भलो थो चवे तव्हांजो ज़ुल्म असांखे झुकाए नथो सघे ॿियो किथे आहे ॿियो हेॾे आहे हिते न हिते यार हिते ई आहे। हा तव्हांजो ज़ुल्म असांखे झुकाए नथो सघे तव्हांजो ज़ुल्म असांखे झुकाए नथो छॾे साॻियो चवणो हुजे न तव्हांजो ज़ुल्म असांखे झुकाए नथो सघे तव्हांजो ज़ुल्म असांखे झुकाए नथो सघे सही अकबर हा काथे हेठां कंध हे पोता चऊं रत में हुजे जॾहिं काती है क्यों हिन निभागे जी जूं ई नथी चुरे हिन निभागे जी जूं ई नथी चुरे लगे तो लोह जा लंगे थे लॻे थो त लोह जो ठहियल आहे लोह जो लॻे थो त लोह जो ठहियल आहे लोह जो हल सही हल अभी ॻाल्हाए थो हुनखे मां ॻाल्हायां थो, वठी ॾिस छॾियो डस्टर आहे, वठे था वरी हेॾे ॾिस वरी होॾे ॾिस वरी हेॾे ओके हल लगे जी जुई न चुरे हिन निभागे जी जूं ई नथी चुरे जल्दी आ साईं मारे मारे असांजा हथ सूर था खनि बरोच की न ॻाल्हाए न बरोच की स्टाइल ॻाल्हाए त हुजे न न ईअं साहब मारे मारे असांजा हथ था सूर कनि हा हिते सां साहब मारे मारे असांजा हथ सूर था खनि ॿियो कहिड़ो अथल भले न भागी जी जुई न चुरे हिन निभागे जी जूं ई नथी चुरे हेॾे न न सोना तव्हांजो मक़सद मुल्क खे टोड़णु आहे तव्हांजो मक़सदु मुल्क खे टोड़णो आहे मञू इहा ॻाल्हि मञू मञू इहा ॻाल्हि मञू इहो वराए चओ कंटिन्यू चओ हा मञू त तव्हांजो मक़सद तव्हांजो मक़सद मञू त तव्हांजो मक़सदु मुल्क जो टोड़णो आहे वरी चओ मञू त तव्हांजो मक़सदु मुल्क जो टोड़णो आहे मुल्क खे मुल्क खे हा मञू त तव्हांजो यार ॿिया विच में न ॻाल्हायो हल क्यों मञू त तव्हांजो मक़सदु मुल्क खे टोड़णो आहे सही आहे हा हल थी वियो ॿियो ॿुधायो उस्ताद मञू तव्हांजो मक़सद असांजो मक़सद ऐसे तो वठी असांजो उस्ताद मक़सद तूं मुंहिंजी ॻाल्हि नथो सम्झी हां मञू त मां मुल्क जो दुश्मन आहियां सही आहे इहो हा राज एजेंट आहियां ऐं राज जो एजेंट राज आहियां में राज रा रा राज रा ऐं राज जो एजेंट आहियां असांजो मक़सद मुल्क खे टोड़णो आहे असांजो मक़सदु मुल्क खे टोड़णो आहे तव्हांजो मक़सद हा चओ तव्हांजो उहो मक़सद तव्हांजो मुल्क खे असांजो। टोड़णो आहे, न ईअं चओ उस्ताद अलॻि अलॻि आहे जुमिलो न इन करे हो थी वेंदो तव्हांजो हा मञ त तव्हांजो न तव्हांजो मक़सद तव्हांजो मक़सद मञू त मां मुल्क जो एजेंट आहियां मुल्क जो दुश्मन क्यों हा तो गिचोड़ी हा क्यों मञू त मां मुल्क जो दुश्मन आहियां ऐं राज
लठी थोड़े पासे डाण आ के होड़ा होड़ा थोड़ो मथे गंजी ताई आ गंजी हेठ विच ते हां वरी थोड़ी मथे डोरन का आने थाने चेल में बस सही है बस जाला के कैमरा ख्याल हो जी हां क्यों कैमरा भली दे अल्लाह बाला जी ना हो ना हेठ कंदो मार पे हेठ हां बस सही है कुटे साण हेठाने लठण कुटे बड़े ते हो जाई भले लठी जार न थनी हां कुटे कैमरा ख्याल हो जाई कुटे हां बस ने वते न हाण लठण जो वठे बरसा वारे के दिस हेडे हथ दे बस दिस तू मार तो दे मारे सारे के दिस बरसा मार बे बाबा ने खेल न समझो कजियो थी पियो तुजो सीरियस ना ही तो छा पर जा फड़ा भी मनीदा हां सीरियस चो हां इने के दिसी च वडा हे त छा ने वडा भी मनीदा तेज च थोड़ो रड़ करे इने के दिसी वडा हे त छा ने वडा भी मनीदा वरी चो ये स्पीड में कावण में वडा हे त छा ने खेल न खेल न खैरा चो खेलो न वडा बस कर वडा हे त छा ने वडा भी मनीदा ऐसे ही बप्पा दर लगे तो पानी तोते जिया बोलींदो हां ब पादर लगे तो पानी तोते जिया बोलींदो ब पादर लगंदस त तोते आंगण बोलण शुरू कंदो इने के दिसी जो खेल न हां ब पादर लगंदस त तोते आंगण बोलण शुरू कंदो ये खेल न इने के च हेडे मुडे दे सेवा सामू दिसी च बस पादर लगंदस पानी तोते जिया बोलींदो हां ब पादर लगंदस त पानी तोते आंगण बोलींदो तेज छ न स्लो न थिए छ घबराए न डाढे खैर उस्ताद बस क्यों पानी ता चलो घबराए न ब पादर लगंदस त तोते आंगण पानी बोलण शुरू कंदो शुरू में जे तेज तो चेन जी तेज सजो तेज हुजे डाला हां ब पादर लगंदस त तोते आंगण बोलींदो सही है यो सही है हां सही है हाल उते भी हाल ने वठण ने वठ वडा हे त छा ने वडा भी मनीदा ई तो शर्मा चले चेस वडा हे त छा ने वडा भी मनीदा बुद्धि वडा ही त छा पर हम वडा भी मनीदा खेलण वारे हां खेलण मन्यदे या न ना कदे भी ना तू तो छा पर तुझा वडा भी मनीदा मन रे भी ना मन दे हर हाल में तू मन दे ना कदे भी ना मन ना मन दे जनु कदे भी ना ओके कदे भी न मनी दस क्यों चार अठे बरबद यो खणी जो हकीकत तेरे जे रखे हां न तेरे रखे या हां क्यों दे अरे निपी तो आरे के बदो यो मां पूछा ना तू न कजे मां जने मारे भी न मन हल तू मारे तू ने मार स्कूटर हां बस अभी ते सही है बेखबर है इन छोरे कुछ ज़बान खोली जा न सही है यो मिड में थी यो मन तो मुल्क के दुश्मन आया मन तो तू मुल्क का जो दुश्मन आई मन तो तू मुल्क का दुश्मन राजा जो एजेंट आई बरा गिजी को मन तो तू मुल्क का जो एजेंट राजा दुश्मन आई मन तो तू मुल्क का दुश्मन एजेंट आई मुल्क का दुश्मन राज एजेंट आई मुल्क का दुश्मन आया राज एजेंट तू बिना जे तोड़े चल जाए करे
हाँ ये तो मां मुल्क जो एजेंट ऐं दुश्मन आहियां दाबे यारो चो न दाबे यार बे हिकिड़ो मिंट बे लन पट आमिर लन पट में हो सोलो दुश्मन आ बे तू कुटे बियो त हेडे न ॾिसो हा न ॾिसो हेडे तू असां तू ही थोड़ो दे ने मूवमेंट दे ने हे कुटणे ने अंदाज तू हे किए भी कुटेस कुटियो पेरी में ठडे हणे दे तू भी ठोशा हणे दे ना बुद्ध साबरे खेले दो तू न खेले दो तू सीरियस हो हां खेलो ना खेलो नहीं माने सीरियस थी क्यों हां बे हेडो हंदे हिने में धक्का हां यो गलाए तो लडा बाकी वो फाइल करो मां चवा हिने के ते तो जानो मुदा जुर्म के मां बर्दाश्त कनो हां जो भेद करे टेकरे ओ ने टेकर वो के सिर्फ भेलो कर बचा क्यों मुंह जार कर सफा भीतर दे हां उसी तरह होशा में बता बाकी करे मैं कदू करके जाता रे मोमेंट हाँ तू हले शरी हलो सोले हलो हाली वने थाने वेचो वने हां हां कड़ो यो बड़ा के खामोशी हल अरे तू खोले पुट हो ज्यादा बोल हां हेडो हम लो यार तू फोन हो के ना है तू वने क्या काम मेरे पे आप पुट तू जो सही खबर आने पौंदी क्यों क्यों रेडी गो कोई खबे था फोटो हने फोटो हन अरे यार ओके ओ ये किरण में फोटो हन जाए क्यों ओरे वने खोले किची कोठे हो हाथ में जो रेडी शूट अप अच्छे उस्ताद अच्छे 16 ते तो चाहे तूने कितने ओके अल्लाह मालिक अल्लाह बनियो ख्याल करे बाकी सब खैर अल्लाह गला रिकॉर्ड जो हाफिज मालूम जो तो रदी सखी बिल्कुल अरे उस्ताद गला क्यों कोई नहीं शाबाश वेरी गुड सीरियस गला कबर पर चटक बता माना तू स्टार्ट बता थोड़ा गला गलाए थोड़ा गलाए तू को मुझे चपाते चोर रे तू तो सभा घुमलो बैठो थोड़ा गलाए भी हो रहा थी हां गला अल्लाह मालिक अल्लाह कर तू कि छड़ेगा जैसा अंदर मस्जिद आ रहा अंदर थी वणो हिकड़ो एरो थी बी वणो हां वटा दियो जार थे मीट में गलायो ए ओ खुशां की तबीयत किलो न दो हिते समझ जाता अच्छा आमिर गाड़ी मैं सेफ्टी का मुक्तलो कचेरी वचेरी कर लूट में बातें हे रात को ठग दलाल वेठा आहिनि अदा इहो ई त दुख आहे जे असेंबलियुनि में सच्चा ईमानदार माण्हू वेहंदा अॼु उते मंडा टुंडा ऐं मकार माण्हू वेठा आहिनि असेंबली में ईमानदार सच्चा इंसान वेहंदा हुआ अॼु उन्हनि ते सिंधु दरिया न असां सिंधियुनि जो शान मान गैरत आहे सिंधु दरिया आहे त सिंधी आहिनि सिंधु दरिया आहे त असां सिंधी बि आहियूं अदा इहो ई असां जे लाइ त हाणे ॿुॾी मण जो मक़ाम आहे असां जीअरा बि हुजऊं ऐं सिंधु दरिया मां छह किनाल निकिरनि जबरदस्त इन धरती ते ज़िंदा बि हुजऊं इहो असांजे लाइ ॿुॾी मण जो मक़ाम आहे जो जीअरा बि हुजऊं ऐं सिंधुअ में 6 किनाल ठहनि इहो असां जे लाइ हाणे ॿुॾी मण जो मक़ाम आहे असां जीअरा बि हुजऊं ऐं सिंधु दरिया मां असांजी धरतीअ जा
मीर पीर वडेरा भोतार खामोश थी तमाशो पिया ॾिसनि। सही हो। असांजा पंहिंजा धरती जावा, असांजा पंहिंजा धरती जावा पीर मीर वडेरा ख़ामोश बुत बणिजी तमाशो पिया ॾिसनि। असांजा पंहिंजा धरतीअ जावा मीर पीर वडेरा भोतार ख़ामोश थी तमाशो पिया ॾिसनि। कसम सिंधु माउ जो जेकॾहिं हिन कसम धरती माउ जो जेकॾहिं हिन सिंधु दरिया ख़ातिर हिननि हथनि में हथियार खणा पिया न त बि खणी बचाईंदासीं। हल सही थी वियो। कसम धरती माउ जो जेकॾहिं सिंधु दरिया खे बचाइण लाइ हिननि हथनि में हथियारनि जी ज़रूरत पई त बि हथियार बि खणंदासीं। वराए ॾे। कसम धरती माउ जो जेकॾहिं सिंधु दरिया खे बचाइण लाइ हिननि हथियारनि हिन सीननि मथां बम ॿधी पंहिंजी जान ॾींदासीं पर सिंधु मथां धाड़ो हणण न ॾींदासीं। इहो की कई हितो पाती आई। हा हा हिननि सीननि मथां बम ॿधी पंहिंजी जान ॾींदासीं पर सिंधु दरिया ख़ातिर वराए ॿुधाइजांइ पंहिंजे सीननि सां बम ॿधी जान जी बाज़ी लॻाईंदासीं पर सिंधुअ जो पाणी कब्ज़ो सिंधुअ ते पाणी कब्ज़ो करण न ॾींदासीं। किथां स्टार्ट कयां? हिननि सीननि मथां बम ॿधी जान ॾींदासीं पर सिंधु दरिया जे मथां कब्ज़ो करण न ॾींदासीं। इहो ॾे। हिननि सीननि ते बम ॿधी जान ॾींदासीं पर सिंधु दरिया मथां कब्ज़ो करण न ॾींदासीं। जस्ट वठे थो ॻाल्हाए थो फलाणो तीर मटीर हे हो अचे एॾो एंड वठे थो वराए। अदा सरमंद इहो सभु ॾोहो असांजो आहे जो असां हिन बेज़मीर माण्हुनि खे वोट करे इन्हनि खे असां MNA MP चूंडे उन्हनि खे विहारियूं था। उहो ई असां ते उबतो वाह जो बोले उबतो पंहिंजो बेड़ो पाण ई बोड़ियो आहे। उहो ई असांखे उबतो गीची में था पवनि। हा इहो चई वञे तो ई उहो ई उबतो असांखे गीची में था पवनि। चई उन ई मुंडीअ मथो लॻंदो एतिरो रुगो चओ उबतो उहो ई उबतो असांखे गीची में था पवनि। उहो ई वरी उबतो असांखे गीचे में था पवनि। हा गीची में बेड़ो पाण बोड़ियो आहे। हाणे रोअण पिटण मां कहिड़ो फ़ाइदो? हाणे रोअण पिटण मां कहिड़ो फ़ाइदो? उहो ई असांजे लाइ ॿुॾी मण जो मक़ाम आहे। हाणे इहो रोअण ऐं पिटण मां कहिड़ो फ़ाइदो? ईअं न? हा हाणे रोअण पिटण मां कहिड़ो फ़ाइदो? इहो ई असांजे लाइ ॿुॾी मण जो मक़ाम आहे। हाणे इहो रोअण ऐं पिटण मां कहिड़ो फ़ाइदो? हाणे त असांखे बसि ॿुॾी मण जो मक़ाम। इहो असांजे लाइ ॿुॾी मण जो मक़ाम आहे। हिन धरती असां ज़िंदा बि हुजऊं ऐं धरतीअ ते असां ज़िंदा बि हुजऊं ऐं सिंधु धरती मां किनाल बि ठही वञनि। हाणे इहो असांजे लाइ ॿुॾी मण जो मक़ाम आहे। असां ज़िंदा बि हुजऊं ऐं सिंधु दरिया मां किनाल ठही वञनि। हा सही। हाणे त असांखे ॿुॾी मण जो मक़ाम आहे। न इहो माना ॻाल्हि थो करे इहो त असांजे लाइ ॿुॾी मण जो मक़ाम आहे। थोरो भले जज़्बा छा? हा भले भले। इहो त हाणे असांजे लाइ ॿुॾी मण जे लाइ मक़ाम आहे। वराए ॾे। हाणे त असांजे लाइ इहो ॿुॾी मण जो मक़ाम आहे। सिंधु दरिया मां किनाल निकिरनि ऐं असां ख़ामोश लॻा वेठा हुजऊं। हा वरी वराए ॾे। इहो त असांजे लाइ ॿुॾी मण जो मक़ाम आहे। असां ज़िंदा बि हुजऊं ऐं सिंधु दरिया मां किनाल कढूं। पहिरियों थोरो थधो पोइ जज़्बाती। हा कयो? असांखे त ॿुॾी मरण जे लाइ मक़ाम आहे। इहो माना हुनखे इहो ॾेसि न माना हुन ॻाल्हि थो करे। असांखे इहो त ॿुॾी मरण जे लाइ मक़ाम आहे। असां ज़िंदा बि हुजऊं ऐं सिंधु दरिया मां छह किनाल निकिरनि। इहो असांजे लाइ ॿुॾी मरण जो मक़ाम आहे। ईअं ॾिस इहो असांजे लाइ ॿुॾी मरण जे लाइ मक़ाम आहे। जे न ॾेसि न वरी हुन मटायूं थो वञेसि। इहो असांजे लाइ ॿुॾी मरण जो मक़ाम आहे। इहो असांजो असांजे आहे पहिरियों जे आहे पोइ जो आहे। असांजे ॿुॾी मरण जो इहो असांजो ॿुॾी मरण जो मक़ाम आहे। इहो त असांजे लाइ ॿुॾी मरण जो मक़ाम आहे। असां ज़िंदा बि हुजऊं ऐं सिंधु दरिया मां छह किनाल निकिरनि। हाणे सही हो न सिंधु दरिया मां छह किनाल असां ज़िंदा बि हुजऊं सिंधु दरिया मां किनाल ठाहे पाणी कसे न। ठीकु आहे ओके थी वियो। अठ ॾे न त टाइम त बचायूं। सरमंद जेको बि हक़ जे ख़ातिर आवाज़ थो उथारे त उन ते कूड़ा बग़ावत जा केस लॻाए सोट अकबर जीअं उन्हनि खे जेल उमाड़े थो वञे। हा मुनो अदा सरमंद सॼो ॾोह असांजो आहे ऐं असां उन्हनि बेज़मीरनि इंसाननि अदा इहो सॼो ॾोह असांजो आहे। उन्हनि खे ठगनि ऐं वोट ॾेई करे पंहिंजो बेड़ो पाण ॿोड़ियो आहे। अदा सरमंद सॼो ॾोह जेको बि हक़ ख़ातिर आवाज़ थो उथारे उन जे मथां बग़ावत जा केस लॻाए
जेको बि हक़ ख़ातिर आवाज़ थो उथारे त उन ते बग़ावत जा केस लॻाए हा सोट अकबर जीअं जेल में था हा सोट अकबर जीअं जेल में बंदि करे थो वञे जेकॾहिं को बि हक़ ख़ातिर आवाज़ थो उथारे त उनखे सोट अकबर जीअं वञी जेल में थो जेको बि माना बग़ावत जा केस लॻाए सोट अकबर जीअं जेल में बंदि कयो थो वञे थोरो मुंड खां ॿुधाए हा जेको बि हक़ ख़ातिर आवाज़ पियो उथारे उन जे मथां बग़ावत जा केस लॻाए एसि ताईं ॻाल्हि आहे जेको बि हक़ जे ख़ातिर आवाज़ थो उथारे त उनखे बग़ावत जा केस लॻाए सोट अकबर जीअं जेल उमाड़ियो थो वञे सही हो जस्ट अदा सरमंद असांजी सिंध धरती हाणे शिकारनि जे कब्ज़े में अची वई आहे हू ॾाढ ऐं जबर जे ज़ोर ते नादरी हुकुम हलाए पंहिंजा मक़सद पूरा था कनि हू ॾाढ ऐं जबर जे ज़ोर ते हू ॾाढ ऐं जबर जे ज़ोर ते नादरी हुकुम था हलाइनि नादरी हुकुम हलाए पंहिंजा मक़सद पूरा था कनि हू नादरी हुकुम हलाए पंहिंजा मक़सद पूरा था कनि यार कैमरामैन थी करे तूं ॻाल्हाए थो न चङो ख़राबु आहे न वराए ॾे हू नादरी हुकुम हलाए पंहिंजा मक़सद पूरा था कनि हू नादरी हुकुम हलाए पंहिंजा मक़सद पूरा था कनि हू ॾाढ ऐं जबर जे ज़ोर ते नादरी हुकुम हलाए पंहिंजा मक़सद पूरा था कनि हू ॾाढ ऐं जबर जे ज़ोर ते पंहिंजा मक़सद पूरा था कनि हिते जो उहे बदमाशियूं ॾिसी हुननि जूं इहे बदमाशियूं ॾिसी असां ग़रीबनि जो साह मुठ में अची वियो आहे हुननि जूं इहे बदमाशियूं ॾिसी असां ग़रीबनि जो साह मुठ में अची वियो आहे न कर खड़को न कर हाली हुननि जूं इहे बदमाशियूं ॾिसी असां ग़रीबनि जो साह मुठ में अची वियो आहे हुननि जूं इहे बदमाशियूं ॾिसी असां ग़रीबनि जो त साह मुठ में अची वियो आहे असांजा पंहिंजा धरतीअ जा पीर मीर वॾेरा ख़ामोश बुत बणिजी असांजा पंहिंजा धरती जा पीर मीर वॾेरा ख़ामोश बुत बणिजी सुता पिया ॾिसनि तमाशो पिया ॾिसनि असांजी सिंध असांजा न ॿुध न असांजा पंहिंजा धरती जा पीर मीर वॾेरा ख़ामोश बुत बणिजी तमाशो पिया था ॾिसनि असांजा पंहिंजा न असांजा पंहिंजा धरती जा हुआ ईअं चवां हा ईअं असांजा पंहिंजा धरती जा हुआ इहे मीर पीर वॾेरा सभु तमाशो बणिजी तमाशो था ॾिसनि इहे सभु ख़ामोश थी तमाशो था ॾिसनि इहे असांजा धरतीअ जा हुआ मीर पीर वॾेरा भोतार सभु तमाशो बणिजी न तमाशो था ॾिसनि सभु ख़ामोश थी तमाशो था ॾिसनि इहे असांजी धरतीअ जा हुआ इहे मीर पीर भोतार वॾेरा सभु तमाशो बणिजी अल्लाह सभु तमाशो था ख़ामोश थी तमाशो था ॾिसनि इहे असांजे धरतीअ जा हुआ मीर पीर वॾेरा सभु ख़ामोश थी तमाशो था ॾिसनि केर बि आवाज़ बुलंद करण वारो नाहे जेको बि हक़ ख़ातिर आवाज़ थो उथारे उन जे मथां बग़ावत या केस लॻाए मारिया थो वञे केर बि आवाज़ बुलंद करण वारो नाहे जेको बि हक़ ख़ातिर आवाज़ थो उथारे एतिरो चओ न केर बि आवाज़ बुलंद करण वारो नाहे केर बि आवाज़ बुलंद करण वारो नाहे जेको बि हक़ ख़ातिर आवाज़ थो उथारे उन जे मथां बग़ावत जा केस लॻाए मारायो थो वञे जेकॾहिं को बि आवाज़ उथारे थो न त उनखे इहे ई भोतार बेगुनाह वञी कंहिं जेल में था विझराइनि ॿुध जुमिलो थोरो सुहिणो आहे हिन ॾे पाणी न भर आवाज़ ईंदो हेॾे जुमिलो असुल हीअं आहे सौद जेको बि हक़ ख़ातिर आवाज़ जेकॾहिं हिननि हथनि में हथियार खणा पिया न तॾहिं बि खणंदासीं हाणे कसम आहे मूंखे हिन धरती माउ जे सिंधूअ खे बचाइण लाइ जेकॾहिं हथनि में हथियार वठे कसम आहे मूंखे हिन सिंधू कसम आहे मूंखे हिन धरती माउ जो कसम आहे मूंखे हिन धरती माउ जो जे सिंधू दरिया खे बचाइण लाइ हिननि हथनि में हथियारनि जी ज़रूरत पई त बि खणंदासीं जंहिं हिननि हथनि में हथियारनि जी ज़रूरत पई त बि खणंदासीं न जेकॾहिं हिननि सिंधूअ खे बचाइण लाइ जेकॾहिं हथनि में हथियार खणा पिया त बि खणंदासीं कसम आहे हिन धरती माउ जो हिन सिंधू दरिया खे बचाइण लाइ जे हिननि हथनि में जंहिं हिननि हथनि में हथियार खणंदासीं हथनि में हथियार हिननि सीननि में बम ॿधी बि जान ॾींदासूं हिननि सीननि मथां
हिननि सीननि मथां बम ॿधी बि जान ॾींदासूं हिननि सीननि मथां बम ॿधी बि जान ॾींदासूं सिंधूअ जे पाणीअ मथां कब्ज़ो करणु न ॾींदासीं सिंधूअ जे पाणीअ मथां कब्ज़ो करणु न ॾींदासूं कसम आहे मूंखे हिन धरती माउ जो सिंधूअ खे बचाइण लाइ जेकॾहिं हथनि में हथियार खणा पिया बि खणंदासीं कसम आहे सिंधू माउ जो जेकॾहिं हिन कसम आहे मूंखे हिन धरती माउ जो सिंधूअ खे बचाइण लाइ जेकॾहिं हथनि में हथियार खणा पिया बि खणंदासीं कसम आहे हिन सिंधू माउ जो हिन सिंधू दरिया खे बचाइण लाइ जे हिननि हथनि में हिते सीने में बम ॿधी जान बि ॾींदासूं हिन सीने में बम ॿधी बि जान ॾींदासूं हिननि सीननि मथां कसम आहे हिन धरती माता जो कसम आहे हिन सिंधू कसम आहे हिन धरती माउ जो अरे बस कर कुत्ता बस कयो कसम आहे हिन धरती माउ जो अगरि हिन सिंधू दरिया खे बचाइण लाइ हिननि हथियारनि में हथियार खणा पिया बि खणंदासीं कसम आहे हिन धरती माउ जो हिन सिंधू दरिया खे बचाइण लाइ जे हिननि हथनि खे यार अरे तूं बस कर त मां हेॾे ॻाल्हायां न कसम आहे हिन धरती माउ जो जे हिन सिंधू दरिया खे बचाइण लाइ हिननि हथियुनि में हथियारनि जी ज़रूरत पई त बि खणंदासीं कसम आहे हिन धरती माउ जो जे सिंधू दरिया ख़ातिर बचाइण लाइ यार कसम आहे मूंखे धरती माउ जो हिन सिंधू दरिया खे बचाइण लाइ हिननि हथियारनि में हथियार खणा पिया त बि कमदार इहो जेको तूं ॻाल्हाए थो न इहो तूं न पर इहो तुंहिंजो भोतार थो ॻाल्हाए तुंहिंजी तेरी हैसियत ई कोन्हे जो तूं स्कूल में अची कंहिं उस्ताद सां इहा बदकलामी करे कमदार घबराए न वक़्तु आयो न त सबूत बि पेश कंदासीं ऐं तव्हां ॿियनि खे कानून जे कटकरे में बीहारींदासीं जेल जे हवाले कंदासीं थोरो मुंड कमदार घबराए न वक़्तु आयो त सबूत बि पेश कंदासीं कमदार घबराए न वक़्तु आयो न त सबूत बि पेश कंदासीं ऐं तव्हां ॾोहारियुनि खे इंशाअल्लाह कंहिं जेल हवाले कंदासीं गलावी तो जस्टर बस्टर दे वरी हेठ बुक के वरी बुक के हेठ हा वरी उन के ॾिस हा वञे तो हाणे ट्रेन वात में हुई वरी हेठ बुक ॾिस ओके पंजाब तोसा साम्राज्य तोसा केनाल समूरा सिंधु ते धारो पंजाब तोसा वफाक तोसा पंजाब तोसा केनाल समूरा सिंधु ते धारो पंजाब तोसा केनाल समूरा सिंधु ते धारो पंजाब तोसा सिंधु ते धारो केनाल समूरा पंजाब तोसा वफाक तोसा केनाल समूरा सिंधु ते धारो पंजाब तोसा साम्राज्य तोसा सिंधु ते धारो केनाल समूरा पंजाब तोसा साम्राज्य तोसा सिंधु ते धारो साम्राज्य तोसा
भराए थो अरे हलिया मास्तर तू जो कम ॿार पढ़ाए तू त वधी बरोबो शैतान निकिरी कंदो एंड मास्टर कयो स्टार्ट मास्तर तू जो कम बाबा ॿार पढ़ाए न तू रुगो वधी दो शैतान निकिरी कंदो कयो मास्तर ओ मास्टर तू जो कम ॿार पढ़ाए तू थोरो वधी शैतान निकिरी कंदो अरे केड़ा सबूत आहिनि तव्हां वटि असांजे बस सही आहे सोलो वठे एड वठेसि हाँ एंड हाँ कमदार तू न पर इहो तुंहिंजो भोतार को ॻाल्हाए कमदार इहो तू न पर इहो तोर इहो भोतार पे ॻाल्हाए तुंहिंजी एतिरी मजाल न आहे जो स्कूल में अची हिकु उस्ताद सां बदकलामी करें तुंहिंजी एतिरी मजाल कोन्हे जो तूं अची स्कूल में अची कंहिं उस्ताद जी बदकलामी करें उस्ताद सां बदकलामी बराबरि तुंहिंजी एतिरी मजाल न आहे जो तूं स्कूल में अची कंहिं उस्ताद सां बदकलामी करें तुंहिंजी एतिरी औकात कोन्हे जो तूं अची स्कूल में अची कंहिं उस्ताद जी बदकलामी करे बद उस्ताद सां अदा एॾो रोशनी अचे थी चेहरे ते हेॾे होॾे थींदो थो न हिन तू सही हो तू हेॾे होॾे रुपी ने कयो इहो चई करे पोइ हले वञे हा मास्टर कानून भोतार जे खीसे में अथई खीसे में भलाई हिन में अथव त इहे जेके सबूत आहिनि तव्हां वटि न इहे असांजे हवाले कयो हा ओके मास्तर ओ मास्तर तुंहिंजो कमु आहे ॿार पढ़ाइण ईअं न त रुॻो थींदो शैतान गिरी कंदो हथ जो भी एक्सप्रेशन दे ना हाँ मस्करी स्टार्ट क्यों मास्टर ओ मास्टर तुंहिंजो कमु आहे ॿार पढ़ाइण तूं थो थी रुॻो शैतान गिरी कंदो ये थियो अरे केड़ा सबूत आहिनि तव्हां वटि जो असांखे ब्लैकमेल पिया था कयो अरे मास्टर कहिड़ा सबूत आहिनि तव्हां वटि जो असांखे विया था हरू भरू ब्लैकमेल कयो मास्टर पंहिंजी चाल सुधार न त ॻोल्हियो न बंदे मास्टर पंहिंजी चाल सुधार न त ॻोल्हियो ई न लभंदे ये सबूत असांखे फाई ते कोन चाहींदा मास्टर तव्हांजा इहे सबूत असांखे फाईअ ते कोन चाढ़ींदा वरी दे मास्टर तव्हांजा इहे सबूत असांखे फाईअ ते कोन चाढ़ींदा कानून भोतार जे खीसे में पियो आहे सुठो हिन में अथई त पंहिंजा इहे सबूत कानून करे छॾे कानून भोतार जे खीसे में पियो आहे खीसे में सुठो हिन में अथई त इहे पंहिंजा सबूत असांजे हवाले कर वो ॻाल्हाए थो फिलहाल ॾींहुं हे हो तव्हां छा कंदव हीअं कंदव हे हो इहो सॼो ॻाल्हाए थो हलवा हलियो न कीअं सोलो आहे त बि कसम आहे मूंखे हिन धरती माउ जो सिंधु दरिया ख़ातिर जे हिननि हथनि में हथियार खणा पिया तूं जुमिले जी रिदम मटाईंदो हा सिंधु दरिया खे बचाइण लाइ सिंधु दरिया जेकॾहिं हिननि हथनि में हथियार खणा पिया बि खणंदासीं कसम आहे मूंखे हिन धरती माउ जो हिन सिंधु दरिया ख़ातिर सिंधु दरिया खे बचाइण लाइ सिंधु दरिया खे बचाइण कसम न उस्ताद सॼो चवराईंदोमांसि कसम आहे मूंखे हिन धरती माउ जो बसि मां चवां थो कसम आहे मूंखे हिन धरती माउ जो हिन सिंधु दरिया ख़ातिर जे हथियार ख़ातिर न बचाइण लाइ न उस्ताद चवराईंदोमांसि मूंखे खपे मास्टर तव्हांजा इहे सबूत असांखे फाई ते कोन चाढ़ींदा छो त तव्हांजो इहो कानून भोतार जे खीसे में आहे खीसे में इन लाइ सुठो हिन में अथई त इहे सबूत असांजे हवाले कर गरीबी जी दुबड़ असांखे एतिरो त क़ाबू कयो आहे जो असां पेट बि मुश्किल सां था पाले सघूं असां ग़रीब उन्हनि ज़ालिमनि सां टकर खाई नथा सघूं पुट असां ग़रीब हुननि सां टकर खाई नथा सघूं
चाचा असांजे अबन ॾाॾनि सॼी ज़िंदगी ड्रिजी ग़ुलामी जा गटक पाता फिलाण टीर मटी रे हो कावड़ में सरमंद अंदरि हलियो वियो अकबर अचे चए थो बाबा हे त सही आहे बख़्शल अड़े हाणे हुन सां अथई अड़े असुल गुनहगार जेल में बंदि आहिनि खामखा वॾेरे सां गुनहगार जेल में बंदि आहिनि खामखा वॾेरे सां दुश्मनी पियो करे ओके छा थियो अड़े असुल गुनहगार त जेल में बंदि आहिनि खामखा वॾेरनि सां दुश्मनी पियो करे क्यों अरे अरे असुल गुनहगार त जेल में बंदि आहिनि खामखा वॾेरे सां दुश्मनी थो करे रुको हे त उस्ताद हा चाचा गुलामीअ जे लाश थी छो त ॿुधायो त अड़े असुल गुनहगार त जेल में बंदि आहिनि खामखा पियो वॾेरे सां दुश्मनी करे अरे असुल गुनहगार जेल में बंदि आहिनि खामखा वॾेरे सां दुश्मनी थो पोइ करे बराबर अरे असुल गुनहगार जेल में बंदि आहिनि खामखा वॾेरे सां दुश्मनी थो करे सही आहे ओके सीन थी वियो जस्टर ॾियो उस्ताद थोरो जस्टर मास्तर ओ मास्तर तू जो कम आहे ॿार पढ़ाए पर तू छो तीर को छटान की को कमदार ये जेको तू ॻाल्हाए पियो न इहो तू न पर इहो तो भोतार पियो ॻाल्हाए पुटो ॻाल्हाए वतो लिकरी हले वियो हा ही ॿुधईंसि थो छो करे थो किनाल में नाराज़ होना आहे हे हो चाचा गुलामीअ जे जीअण खां लाश थी बहितर आहे मरी वञणु घुरिजे न लाश थी मरी वञणु बहितर आहे थोरो हथ हेठि कर मुंहुं ढके थो सफ़ा सोलो ठाहे थो चाचा गुलामीअ जे जीअण खां बहितर आहे लाश थी मरी वञणु बहितर आहे चाचा गुलामीअ जे जीअण खां चाचा गुलामीअ जे जीअण खां लाश थी बहितर आहे मरी वञणु खपे चाचा गुलामीअ जे जीअण खां लाश थी मरी वञणु बहितर आहे चाचा गुलामीअ जे जीअण खां लाश थी मरी वञणु बहितर आहे चाचा गुलामीअ जे जीअण खां लाश थी मरी वञणु बहितर आहे आमिर थोड़ी देर चाचा गुलामीअ जे जीअण खां लाश थी मरी वञणु बहितर आहे चाचा गुलामीअ जे जीअण खां लाश थी बहितर आहे मरी वञणु घुरिजे न लाश थी मरी वञणु बहितर आहे चाचा गुलामीअ जे जीअण खां बहितर आहे लाश थी गुलामीअ जीअण खां लाश थी मरी वञणु बहितर चाचा गुलामीअ जे जीअण खां लाश थी मरी वञणु बहितर आहे ज़बरदस्त हाणे चई बि सही मां ख़ुदा खां सवाइ कंहिंखां ड्रिजण वारो न आहियां मां ख़ुदा खां सवाइ कंहिंखां बि ड्रिजण वारो न आहियां वॾेरो या कमदार मूंखे उन नाहिनि अन्न नाहिनि पहुचाईंदा जो मां उन्हनि खां ड्रिजां वॾेरो ऐं कमदार मूंखे अन्न नाहिनि पहुचाईंदा जो मां उन्हनि खां वञी ड्रिजां चाचा ग़लति खे ग़लति चवणु इबादत आहे छो जो तारीख़ सच सां सुञाती वेंदी आहे वराए ॿुधाए मुंड रुक ॿुधाए चाचा ग़लति खे ग़लति चवणु इबादत आहे चाचा ग़लति खे ग़लति चवणु इबादत आहे चाचा ग़लति खे ग़लति चवणु इबादत आहे छो जो तारीख़ सच सां सुञाती वेंदी आहे कूड़ सां न छो त तारीख़ सच सां सुञाती वेंदी आहे कूड़ सां न कूड़ जे मुंहं में हमेशह धूड़ हूंदी आहे कूड़ जे मुंहं में हमेशह धूड़ हूंदी आहे मां हक़ सच जी ॻाल्हि करणु सच चवणु ॾोह आहे त मां ॾोही आहियां मां हक़ सच जी ॻाल्हि कई आहे जेकॾहिं हक़ सच जी ॻाल्हि चवणु ॾोह आहे त मां ॾोही आहियां हक़ सच जी ॻाल्हि चवण जे ॾोह आहे त मां बेशक ॾोही आहियां मां हक़ सच जी ॻाल्हि कई आहे मां हक़ सच जी ॻाल्हि कई आहे जेकॾहिं हक़ सच जी ॻाल्हि चवणु ॾोह आहे त पोइ मां ॾोही आहियां मां हक़ सच जी ॻाल्हि कई आहे ऐं जे हक़ सच जी ॻाल्हि करणु ॾोह आहे त मां ॾोही आहियां ओके फेस बि ओके अथव ओके जस्ट ॾे भरसा वारे ते बे अथव ॿियो बि अथव चाचा असांजे अबनि ॾाॾनि सॼी ज़िंदगी ड्रिजी ग़ुलामी जा ॻट पाता चाचा असांजे अबनि ॾाॾनि सॼी उमिरि ग़ुलामीअ जा ड्रिजी ॻट पाता ॿुध ईअं चाचा असांजे अबनि ॾाॾनि सॼी ज़िंदगी ड्रिजी ग़ुलामीअ जा ॻट पाता ईअं चाचा
असांजे अबनि ॾाॾनि सॼी उमिरि डिजी ग़ुलामीअ जा गिट पाता। असांखां इहा ग़ुलामी बर्दाश्त कोन थींदी। हाणे असांखां इहा ग़ुलामी बर्दाश्त कोन थींदी। चाचा ही समाज कूड़ लॻे थो। हिते ॻाल्हायां थो न हिते बीठा हुजे न छो जो हुओ एंट्री माना जेको पिणंद हलियो वियो न त मथो अंदर हलियो ओके। चाचा ही जेको समाज आहे न इहो कूड़ ठगीअ जो ठहियल मीनार आहे। ही मुनाफ़िक़ जी दुनिया आहे। असांखे मुनाफ़िकी कोन थींदी। ही मुनाफ़िकनि जी दुनिया आहे ऐं असांखां मुनाफ़िकी कोन थींदी। हीअ मुनाफ़िकनि जी दुनिया आहे ऐं असांखां मुनाफ़िकी कोन थींदी। जेकॾहिं अञा बि ख़ामोश रहियासीं त इहे ज़ालिम असांजी रत पाणी सम्झी पी वेंदा। वराए ॿुधाइजां। जेकॾहिं अञा बि ख़ामोश रहियासीं त इहे ज़ालिम असांजी रत पाणी सम्झी पी वेंदा। जेकॾहिं अञा बि असां ख़ामोश रहियासीं त इहे ज़ालिम असांजी रत पाणी सम्झी पी वेंदा। हलियो वञ पाणी खणी हेठि थोरो झुक बस सही आहे। अदा सरमंद असांजी सिंध धरती हाणे शिकारनि जे हथ में अची वई आहे। शिकारनि जे कब्ज़े में अची वई आहे। अदा सरमंद हाणे असांजी हीअ सिंध धरती शिकारनि जे कब्ज़े में अची वई आहे। मास्टर सही आहे। ठलो रे ओ रे हेरे पाणी हेरे खणी आ। हां थोरो हिन करे वरी थोरो हिन के रे पोइ पासे ॾाढे ओए तहां ओए थोरो मालिश करे के खारस बारस हां हलिया पाणी खणी निकरे दे हलिया ओए हलिया हां पानी दे करेगी और पानी खणी ओंदे वने थोरो बाहर आउट थी हां हेरे निरस कैमरा के निरस नहीं ना ॾिठो कैमरा के हथ घुमाए बरसार साथ गाला करना हां बरसार साथ हां अथस न उन्हनि सां ओडे त लुकी न नोते न हुन जबल अकबर ला कोन हूंदी पी सां ये गला ये त बि वठे रहियो चाचो गलावी तो वरी बरसा वारे के हेठ ओटी ते वठे हिकिड़ो उस्ताद बि हिते पर जाइ न ॾींदासीं ऐं हाणे मैं एंड मास इहो अथई नालो वठां हा सरमंद सिंध जे पाणीअ मथां कब्ज़ो करण कॾहिं बि न ॾींदासीं। सरमंद हाणे इन सिंधु दरिया जे पाणीअ मथां कब्ज़ो करणु हाणे कंहिंखे बि कोन ॾींदासीं। कब्ज़ो करण कॾहिं बि कोन ॾींदासीं। सही आहे करण ॾींदासीं। ओके हू ॾाढे ज़ोर ते ॾाढे जबर जे ज़ोर ते नादरी हुकुम हलाए पंहिंजा मक़सद पूरा था कनि। हू ॾाढे जबर जे ज़ोर ते ॾाढे जबर ज़ोर ते चाचा ही कूड़ ऐं ठगी जी ठहियल दुनिया आहे। थदो तो ये कूड़ ठगी ठहियल मीनार आहे। बस आदत कराए उस्ताद हिकिड़ो मिंट वराए ॿुधाए। ही समाज कूड़ ठगी समाज कूड़ ऐं ठगी जो ठहियल मीनार आहे। चाचा ही समाज कूड़ ठगी जो ठहियल मीनार समाज कूड़ ऐं ठगी जो ठहियल मीनार आहे। चाचा ही समाज कूड़ ऐं ठगी जो ठहियल मीनार आहे। ही मुनाफ़िकनि जी दुनिया आहे। असांखां मुनाफ़िकी कोन थींदी। ही मुनाफ़िकनि जी दुनिया आहे। असांखां मुनाफ़िकी कोन थींदी। ओके हो हां हल दा बस सही आहे। बाबा तव्हांजी सोट सरमंद जे मथां कावड़ करणु अजाई आहे। आख़िर हुनजो भाउ मोह आहे। वराए रे हिकिड़ो चक्कर सही आहे वराए रे हां चाचा बाबा रे सॉरी बाबा तव्हांजी सोट सरमंद जे मथां कावड़ करणु अजाई आहे। आख़िर हुनजो भाउ मोह आहे। अड़े असुल गुनहगार भी जेल में बंद आहे न काम का वडेरे सां दुश्मनी तो करे अकबर। बाबा सोट सरमंद हक ते आहे। वडेरो कमदार ॾोही आहिनि। बाबा सोट सरमंद हक ते आहे। कमदार इहो ॾोही आहे। कमदार वडेरो कमदार ॾोही आहिनि। बाबा सोट सरमंद हक ते आहे। वडेरो ऐं कमदार ॾोही आहिनि। वडेरे जो असां ॾे अचण दुआ गुण सॼो नाटक हो। बाबा वडेरे जो असां ॾे अचण दुआ गुण सॼो इहो नाटक हो। वडेरे जो असां लाइ ह्यां कोन फाटो हो। असांजे मथां हथ रखण आयो हो। बाबा वडेरे जो असां ॾे हाँ कोन फाटो हो। वडेरे जो असांजे लाइ बाबा वडेरे जो असांजे लाइ हाँ कोन फाटो हो। अॻिते असांजे मथां हथ रखण आयो हो। इतो गॾु रही वञ न। वडेरे जो असांजे लाइ हाँ न फाटो। हा असांजे मथां हथ रखण आयो हो। बाबा वडेरे जो असांजे लाइ हाँ कोन फाटो हो। असांजे मथां हथ रखण आयो हो। हू जीअं ख़ामोश रहनि
हाँ हू जीअं ख़ामोश रहनि हू जीअं ख़ामोश रहनि तूं परेशान न थी वॾेरे जेको आसमान मथां किरायो त उनखे मुंहुं असां ॾींदासीं बाबा तव्हां परेशान न थियो वॾेरे जेको आसमान किरायो न उनखे मुंहुं ॾेई वठंदासीं नादरी हुकूमत हा नादरी हुकुम था हलाइनि नादरी हुकूमत अदा सरमंद हाणे असांजी सिंध धरती शिकारनि जे कब्ज़े में अची वई आहे हू पंहिंजे ॾाढ ऐं जबर जे ज़ोर ते नादरी हुकूमत था हलाइनि हुकुम हलाए पंहिंजा मक़सद पूरा था कनि अदा सरमंद हाणे हीअ सिंध धरती शिकारनि जे कब्ज़े में अची वई आहे हू ॾाढ ऐं जबर जे ज़ोर ते पंहिंजो नादरी हुकुम था हलाइनि हलो इहो हिते थी वियो तूं करे में हेॾो हेठि वठेसि ऐं हिते ॿियो हिकिड़ो वठेसि त अदा सरमंद सॼो ॾोह असांजो मालिश मालिश कर वञ वरी परीअ खे बि ॾिस वरी परीअ खे बि ॾिस ओके हा वञ हाणे पाणी भरियो हेठो सोलो वठंदे आहे माल जो उहो थोरो जस्ट हणाईंदो मां त मैं जो खाइण जो वञ पाणी ॾिस वञ ओके हा हिते बि हा सही आहे ओके हा दादा सरमंद मां तोखे केतिरो झलियो पर तूं पंहिंजो ज़िद पूरो कयो हिनखे पोइ मोकिलियां सरमंद मां तोखे केतिरो झलियो पर तूं पंहिंजो ज़िद पूरो कयो बस बाबा सोट सरमंदो हक़ ते आहे वॾेरो ऐं कमदार ॾोही आहिनि बाबा सोट सरमंदो हक़ ते आहे एॾे न हे मुंहिंजो हथु आहे लोको बाबा सोट सरमंदो हक़ ते आहे वॾेरो ऐं कमदार ॾोही आहिनि वॾेरो असांजे थोरो मथे वॾेरो थोरो हेठि ॾिस थोरो वॾेरे जो असां ॾे अचणु मुंडको हा बाबा सोट बेज़मीर इंसाननि जे ॾटनि में अची उन्हनि ठगनि खे वोट ॾेई पंहिंजो ॿेड़ो पाण ॿोड़ियो आहे बराबरि दादा अदा सरमंद सॼो ॾोह बाबा सोट सरमंदो हक़ ते आहे वॾेरो ऐं कमदार ॾोही आहिनि वॾेरे जो असां ॾे अचणु दुआ गुण सॼो नाटक हो वॾेरे जो असां ॾे अचणु इहो दुआ गुण सॼो इहो नाटक हुयो बराबरि वॾेरे जो असां ॾे अचणु ऐं दुआ गुण सॼो नाटक हुयो वॾेरे जो असां ॾे अचणु इहो दुआ गुण सॼो नाटक हुयो वॾेरे जो असांजे लाइ हियां कोन फाटो हो असांजे मथां हथु रखणु आयो हो वॾेरे जो असां लाइ हाउ कोन फाटो वॾेरे जो असांजे लाइ हाउ कोन फाटो हो असांजे मथां गॾु चई वञ न असांजे मथां वॾेरे जो असांजे लाइ हाउ कोन फाटो असांजे मथां हथु रखणु आयो हो वॾेरे जो असांजे लाइ हाउ कोन फाटो हो असांजे मथां हथु रखणु आयो हुयो आयो हो जीअं ख़ामोश रहनि हू जीअं ख़ामोश रहनि इहो सॼो जुमिलो हिकु आहे न वॾेरे जो असांजे लाइ चई सघंदे न सॼो तूं सॼो ॿुधाए मुंडा को मां वरा चई क्यों कजो क्यों अदा सरमंद इहो सॼो ॾोह असांजो आहे छो जो असां हिन बेज़मीर माण्हुनि खे वोट ॾेई असां पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयो आहे चाचा जेकॾहिं असां हाणे बि चुप रहियासीं न त इहे ज़ालिम असांजी रत पाणी सम्झी पी वेंदा डंडा मंडा कूड़ा ॼट ऐं दलाल विहारिया विया आहिनि अदा इहो ई त ॾुख आहे जंहिं ईमानदार ऐं सचा इंसान अॼु ते टंडा मुंडा ऐं ॼट हा टुंडा मुंडा ॼट ऐं दलाल वेठा आहिनि हिकिड़ो चक्कर अदा इहो ई त ॾुख आहे ओॾे रुमाल पे देशो रखणी आहे असेंबली में ईमानदार सचा वेंदा हा अदा इहो ई त ॾुख आहे जंहिं असेंबली में ईमानदार ऐं सचा वेंदा हुया अॼु उते टुंडा मुंडा बेईमान वेठा आहिनि अदा इहो ई त ॾुख आहे जंहिं असेंबली में ईमानदार सचा इंसान वेंदा हा वेहंदा हा अदा इहो ई त ॾुख आहे जंहिं असेंबलीअ में ईमानदार ऐं सचा इंसान वेहंदा हा अॼु उते टुंडा मुंडा बेईमान वेठा आहिनि जेके गुलाम बणिजी भोलड़ी जियां उन्हनि जे इशारनि ते पिया था ॻाल्हाइनि जेके गुलाम बणिजी भोलड़े जियां उन्हनि जे इशारनि ते पिया था ॻाल्हाइनि
जेके गुलाम बणिजी भोलड़े जियां उन्हनि जे इशारनि ते था ॻाल्हाइनि। वरी वराए ॾे हिकिड़ो दफ़ो पकड़ थी ॾियो पाणी बंदि करे आवाज़ जेके गुलाम बणिजी भोलड़ी जियां उन्हनि जे इशारनि ते पिया था ॻाल्हाइनि। हो पूरो करे न हेॾे हेॾे खणी आ तूं परेशान न बे बे ॿुधे हेॾि वॾेरे जो असांजे लाइ यहाँ कोन फाटो हो इहो वॾेरो असांजे मथां हथ रख वॾेरे जो असांजे लाइ हां कोन फाटो हो हू असांजे मथां हथ रखण आयो हो जीअं ख़ामोश रहनि जीअं हे ख़ामोश रहनि जीअं हे ख़ामोश रहनि जीअं ही ख़ामोश रहनि। तव्हां परेशान न थियो छोकरा थोरो अर्ज़ु थोरो मथे कर या थोरो मथे कर न न बस सही आवाज़ ईंदो सरमंद मां तोखे केतिरो झलियो पर तूं पंहिंजो ज़िद पूरो कयो। सरमदा मां तोखे केतिरो झलियो पर तूं पंहिंजो ज़िद पूरो कयो। आवाज़ आयो हा सही आहे न हे बलाल आवाज़ में ईंदो न खेरा सरमंद आख़िर तुंहिंजो मक़सदु छा आहे छो पंहिंजी असांजी ज़िंदगीअ जो दुश्मन थियो आहीं। सरमदा आख़िर तुंहिंजो मक़सदु छा आहे छो पंहिंजी असांजी ज़िंदगी जो दुश्मन थियो आहे। अड़े छो वॾेरे खे पंहिंजो दुश्मन थो बणे। वॾेरे जो असांजे लाइ हां कोन फाटो हो असांजे मथां हथ रखण आयो हुयो जीअं हे ख़ामोश रहनि। इहो सबक़ आगे पढ़ी न इन करे थोरो अदाकारी में बाबा तूं परेशान ई न थी वॾेरे जेको आसमान किरायो न उनखे मुंहुं ॾेई वठंदासीं। निकिरी वञो न फ्रेम हाणे वराए उस्ताद चए बस अल्लाह कसम आहे मूंखे न सिंधू धरे थोरो ॿुधाइजांइ न कसम आहे मूंखे न धरती माउ जो हा कसम आहे मूंखे न धरती माउ जो अगरि सिंधू दरिया ख़ातिर हथियार खणणा पिया न त बि हथियार बि खणंदासीं। कसम आहे मूंखे न धरती माउ जो उस्ताद हिकिड़ो मां वठांसि थो हिन थोरो ठाहे वठंदो मां सिंधू कसम आहे मूंखे न के गुलाम बणिजी भोलड़ी जियां उन्हनि जे इशारे ते पिया था ॻाल्हाइनि। जेके गुलाम बणिजी उन्हनि जे भोलड़ी जियां इशारनि ते पिया नचनि। जेके गुलाम बणिजी भोलड़े जियां उन्हनि जे इशारनि ते पिया था ॻाल्हाइनि। जेके गुलाम बणिजी भोलड़ी जियां उन्हनि जे इशारनि ते पिया था नचनि। ओके अगर वो गलाए तो अदा सरमंद सजो डो असान जो आहे इंसान बेज़मीर है वो फलान तीर दा पाण हथ दा उनके मुंड दे वियारियो सरमंद सिंधु दरिया न असां सिंधन जो शान मान ऐं गैरत आहे। सिंधु दरिया न असां सिंधियुनि जो शान ऐं मान गैरत आहे। सिंधु दरिया आहे त सिंधी बि आहिनि गॾु रही वञे। सिंधु दरिया आहे त सिंधी बि आहिनि। सिंधु दरिया न पर असां सिंधियुनि जो शान मान गैरत आहे। सिंधु दरिया आहे त असां बि आहियूं। वराए ॿुधाइजांइ सिंधु दरिया न पर असां सिंधियुनि जो शान मान गैरत आहे। सिंधु दरिया न असां सिंधियुनि जो शान मान गैरत आहे। सिंधु आहे त असां बि आहियूं। ऐं तूं वरी हिकिड़ो वराए त सिंधु दरिया आहे त सिंधी बि आहिनि। सिंधु दरिया आहे त सिंधी बि आहिनि। कसम आहे मूंखे हिन धरती माउ जो सिंधुअ खे बचाइण लाइ जेकॾहिं हथनि में हथियार खणणा पिया बि खणंदासीं। वराए ॿुधाइजांइ मुंड कसम आहे मूंखे हिन धरती माउ जो सिंधु दरिया खे बचाइण लाइ जेकॾहिं हथ में हथियार खणणा पिया बि न खणंदासीं। कसम आहे सिंधु दरिया जो अगरि जे मूंखे कसम आहे न धरती माउ जो हा धरती माउ जो कसम आहे हिन धरती माउ जो अगरि जे असांखे सिंधु जे लाइ हथियार खणणा पिया न त बि असां हथियार बि खणंदासीं। कसम आहे मूंखे हिन धरती माउ जो अब बाबा गलाए तो चाचो गलाए तो वरी हे मुझे हथ करे हे मुझे हथ हे ने हथ करे हां वरी होरे चाचे करे ओनी वरी हेडे दस मुझे कैमरा थे न दस वरी हेडे दस यो इंसर्ट आ ओके आउट थी वञे क्यों हां भाई मां बस मैं ते हिए हथ घुम न उस्ताद आउट थी वञे हुन कयो न मालकी हुन कई न बस इते पूरो करे दे न छाट के उस्ताद फ्रेम निकरी वञे वाड़े में बीहण अजीब लगंदो। सही हाल बाबा साईं तव्हां परेशान न थियो वॾेरे जेको आसमान किरायो न उनखे मुंहुं बि ॾेई वठंदासीं। न वराए दे बस हबिल जी सजो आखिरी दलाग मुखो चवराए दे बस रब के पारा ताला से भलो कंदो। क्यों बाबा साईं तव्हां परेशान न थियो वॾेरे जेको आसमान किरायो न उनखे बि मुंहुं ॾेई वठंदासीं। मालिक साईं रहम कंदो बस मालिक ही रहम कंदो।
मन मथां किरायो हुनखे मुंहुं ॾींदासीं। तव्हां परेशान न थियो बाबा। न रुको हे यार। हाँ तव्हां परेशान न थियो बाबा। इहो ॻाल्हाईंदे भले तूं हथ मथे कर पर हाँ तव्हां परेशान न थियो बाबा। वॾेरे जेको आसमान किरायो न उनखे मुंहुं ॾेई वठंदासीं। हले जस्ट ॾे। शर्मदा शर्मदा आख़िर तुंहिंजो मक़सदु छा आहे? छो पंहिंजो असांजो दुश्मन थियो आहे? आख़िर वॾेरे खे तूं पंहिंजो दुश्मन छो थो बणाई? आख़िर वॾेरे खे पंहिंजो दुश्मन छो थो बणाए? मेरो सरमन ॻाल्हाए थो फलाणा तीर मटीर ईअं हूअं ग़लति खे ग़लति चवंदासीं। असांजे अबनि ॾाॾनि ग़ुलामी कई आहे बख़्शल कावड़ में। अड़े सच ई त वॾो ॾोहारी आहे सरमदा। असां ग़रीब आहियूं। अरे अरे सच ई त वॾो ॾोहारी आहे। अरे असां ग़रीब आहियूं ग़रीबीअ जे दुबण में असांखे एतिरो क़ाबू कयो आहे जो असां पेट बि मुश्किल सां था पाले सघूं। ग़रीबी जी दुबण असांखे एतिरो त क़ाबू कयो आहे छो असां पेट बि मुश्किल सां था पाले सघूं। वरी दे ग़रीबीअ जी दुबण ग़रीबी जी दुबण ग़रीबी न ग़रीबीअ जी दुबण ग़रीबी जी दुबण जी न ॾे न ग़रीबीअ जे दुबण थींदो साला। ग़रीबीअ जे दुबण ग़रीबीअ जी दुबण न थींदो साला। जे खां सवाइ हिनखे वरी होश में आणियो। जान खे मारे मञाया जान खे उपट मारिया। न कर दूं मथो हणे पोकड़ जाए। वाह वाह राती पे जांच करे हाणे तो वठां हली हल ते वठां तो। हाणे बेहोश थी वञे। हे वरी हिनखे होश में आणियो। जीअं जान खे मारिया जान खे मञाया। हे होश में अचे वरी मूंखे ॿुधायो त जान खे मारिया जान खे मञाया। ओ ने आडे दे मथे कर मुंडी। हाणे हिते मुंहिंजी वटि मूमेंट वटि मुंहिंजी ॾेढ मूमेंट हाली जीअरो आहे। ओए होश हा कातीअ हेठां कंध पोइ बि नारा नीअ जा सिंधड़ी तुंहिंजो सुकंत मरंदासीं बि मुरकंदे त पोइ मरंदे मुंहिंजे तो मरंदे। बेहोश थियो वरी होश में हिनखे आणियो त जीअं हिनखे मां जा मञाया जा मारिया। ओके ओके कातीअ हेठां कंध पोइ बि नारा नीह जा सिंधड़ी तुंहिंजो सुकंत मरंदासीं बि मुरकंदे त पोइ मरंदे। बेहोश थी वञे। ही छोरो होश में अचे वरी मूंखे ॿुधायो वरी हिनखे मां मारींदुसि जा मञाईंदुसि। कैमरा तुॾे ते चई सो कोन कातीअ हेठां कंध पोइ बि नारा नीह जा सिंधड़ी तुंहिंजो सुकंत मरंदासीं बि मुरकंदे मरंदे तूं बि मरंदे। वई न ईअं हलियो वई न इतो ईअं कातीअ मथां कंध इहो ॾे ॿुधाए सॼो ॿुधाए काती बस बस याद आहे न के क्यों कातीअ हेठां कंध पोइ बि नारा नीह जा। हाणे अखियूं खोले बंदि कर अखियूं खोले वञे। हाणे हिते अच हिते 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 जो मथो जीअं वहे पी न ईअं वहंदी अचेसि। हल हाणे हाणे
हाँ सोले में ही धक्को जेको लॻो न टाइट सोलो वटि मथो ज़ार लॻो पियो आहे मूं तो चवां मञ न मञ ये हाणे निकती हाँ 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 ये हाणे निकती हाँ कॾहिं आई आहे कॾहिं अरे मथे यारी हाणे मां तो चवां मञ मञ थी या न मञ कढ नार करे कढ चाहे अरे हेठ न करे आ न चरे भाई काले की अकबर सिधो नालो खणे वो नालो ना हुआ नालो हां क्यों रे बस कर क्यों करे मन वो बियो ना है हां इस्लाम अकबर अकबर मां चवाए तो मञ इज्जत सां मञ न त मुंहिंजे हथों कुत्ते जी मौत मारियो वेंदी त पोइ ठीकु आहे मञदे या न मञी मां चवां थो मञ न न मञंदी न कॾहिं बि न हाणे खणी रत हाणे जेकी रात